इख्तियारनि करे नथो सघिजे। वजूद में अहिड़ियूं पुसील अकेलायूं रहनि पियूं जेके कंहिं सां बि विराए नथियूं सघजनि, कंहिंखे बि ॾेखारे ऐं ॿुधाए नथियूं सघजनि। शायदि इहा बि का वक़्त जी तक़ाज़ा आहे। इहो लका असां उन्हनि सभिनी माण्हुनि तां लाॻापियल आहे जेके ज़मीर जी सौदेबाज़ी जा मुखालिफ़ आहिनि। पोइ थिए ईअं थो जो असां सभिनी खां अलॻि थलॻि थी पाण खे खाइणु शुरू कयूं था, एसी ताईं जो पछाड़ीअ में रुॻो हिकिड़ो ड्रिघो दर्द बचे थो। उहो दर्द सभिनी मौसमुनि में रुले थो, ॿरे थो ऐं छणे थो। हमदर्दीअ जी दवा ते असां पाण खे नथा हिराए सघूं, छो जो ॼाणूं था त हिते बदहाली घणी आहे, को बि कंहिंखे कुझु बि ॾेई नथो सघे। सभु पाण खे किथे न किथे विञाए, किथे न किथे विकिणी मुतमइन थी गुज़ारण जी मश्क में रुधल आहिनि। डिग्रियूं फाइलनि में सुम्ही रहियूं आहिनि, विछोड़ा दिलीन ते लेटी पिया आहिनि, सोग वारियूं दरनि ते वेही रहियूं आहिनि, ख्वाबनि खे ख़ारिश थी वई आहे, दोस्तीन जा लाश सर्द खाननि में लावारस पिया आहिनि। उञ खे उञ ॻोल्हे रही आहे, पर उन उञ में पैसे जी कमीणप जे कचरे जा जरासीम शामिल थी विया आहिनि। चरियनि माण्हुनि जा टहक हवा में रुली रहिया आहिनि, पर उहे एतिरा बि ख़तरनाक न आहिनि